रखी छॾ। फर्श ते आराम अची वेंदो आहे? न। मूंखे ख़बर हुई। अच्छा ख़बर हुई त सॼी राति मुंहिंजी तोखे यादि कंदे गुज़रती आहे। जी तोखे मुंहिंजी यादि सुम्हण कोन ॾींदी आहे। इहे तुंहिंजा अजाया ख़्याल आहिनि त मां राति जी यादि में गुज़ारींदी आहियां। इहा ई हक़ीक़त आहे। इहा ई हक़ीक़त आहे जो अञा सिज बि न आहे उभरंदो ऐं तूं नाश्ते जो बहानो करे हिते दीदार लाइ पहुची वेंदी आहीं। मां तुंहिंजो दीदार करण लाइ हिते ईंदी आहियां। खणी जो ईअं चवां जो मूंखे दीदार कराइण जे लाइ ईंदी आहीं। रोज़ रुसंदी आहीं, रोज़ परचंदी आहीं ऐं इन्हनि माण्हुनि मां मोहबत जा आसार नज़र था अचनि। अकेलो हूंदे त घणो बोर थींदे, इन करे हिते ईंदी आहियां छो त असां कैदी मथां घणो ज़ुल्म न आहियूं कंदा। हाय कॾहिं नाज़ नखरा, कॾहिं नरम दिली, इन खे त मोहबत चइबो आहे। पोइ बि तूं इज़हार करण खां लाराई छो थी? मां सच थी चवां, तूं पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहे मोहबत वारा भूत कढे छॾ। मूंखे तोसां कॾहिं बि मोहबत कोन थींदी। वे 2 मिंट वे। मां आज़ादी मिलण खां पोइ बि हितां न वेंदुसि जेसीं ताईं तूं मुंहिंजी मोहबत जो मूं सां इज़हार नथी करी। हाणे तूं वञी सघी थी। सुर अकबर खान जा शर्त तमामु ॻरा आहिनि ऐं मां चवां थो त हिन दस्तावेज़ ते सही करे बि न कजो। हैदर हितां जे अमन जे लाइ इहे शर्त मञी असांखे सही करणी पवंदी। सुठे हिन ॻोठ में असांजा सभु जा सभु सजण न आहिनि ऐं खोड़ सारा शरारती आहिनि। उन्हनि जो कुझु सोचिजो। हा वॾा, तव्हां लाइ मसला पैदा करण लाइ हिते साईं शरारती मौजूदु आहिनि। जॾहिं तव्हां शर्तनि ते सही कई न ऐं हिते कुझु बि छो न, अकबर खान हुननि जो फ़ैसिलो तव्हां खां सिधो घुरंदो। वारसे इन जे लाइ त सॼे ॻोठ खे गॾु कयो आहे। सॼे ॻोठ खे गॾु कंदासीं, सलाह मसलत करे पोइ हिकिड़ी सलाह ते बि सभिनी खां भले साईं ते हथु रखाईंदासीं त अॼु ॾींहं खां पोइ को बि माण्हू हिन ॻोठ जो कंहिं बि मुआदे जी भंज कड़ी न कंदो। सुठो भली तव्हां रोडे जे मथां 10 क़ुरान विझो। कोई बि इहो कमीनो असांखे मुसीबत में विझण जे लाइ चिणक ज़रूरु ॿारींदो। मञा थो सोटो त हिते कुझु शरारती माण्हू आहिनि, पर जेकॾहिं उहा शरारत कयनि त उहा रुॻो मुंहिंजे कंधे में कोन पवंदी। जेको बि शरारत कंदो न उहो सम्झ त बराबरि जो हिसेदार हूंदो। सुठो मां त चवंदो हिननि शर्तनि खे ठुकराए छॾियो। पर वॾा आहियो, जेको तव्हां फ़ैसिलो कंदो असां तव्हां सां गॾु हूंदासीं। शाम सभिनी कोठारनि खे घुरायो आहे, उन्हनि खे वेहारे सलाह मसलत कयूं था, पोइ सोचूं था त छा करिणो आहे। अति आमना काॾे निकिरी पई? असां छोकर खे माइटनि जे घर छॾण पई। सम्झां थो तव्हांजो हाणे ठा थी वेंदो। छा रखियो आहे दुश्मनी में? दुश्मनियूं पाले पाले बर्बाद त थी विया। अलाह कंदो इहा ॻाल्हि सभिनी खे सम्झ में अची वेंदी। मालिक साईं सम्झ ॾींदो न था। बाक़ी दुश्मनी करण जो अंजाम सभिनी खे ख़बर आहे। हफ़ीज़ तो न्यापो तो कयो? जी बाबा साईं, मां त न्यापो पुचाए आयो आहियां। ओए अचण में एॾी देर छो कई अथसि? नज़रूं बचाए ईंदो बाबा साईं। पूरो ॻोठ मुखालिफ़ आहे। अचियो बाबा साईं। अच मुराद अच। बाबे जी बादशाही जो ख़ैर। इहो त ॿुधाए मुराद, तूं चोरनि जी लिकी छो पहुतो? बाबा साईं, हाणे हिन ॻोठ में 2 ग्रुप आहिनि। हिकिड़ो सावल खान जो ग्रुप ऐं ॿियो तव्हां जो ग्रुप। ऐं तव्हां कंहिंजे तरफ़ आहे? बाबा साईं, असां ज़रे हेॾे ज़रे हेॾे। मुराद इनखे मुनाफ़िकी चवंदा आहिनि। मुनाफ़िक न बाबा साईं, मुनाफ़िक न। होशियार, चालाक ऐं ज़हीन माण्हू बाबा साईं, ज़हीन। छा तूं असांजे लाइ कमु कने? बाबा साईं, हे जेको मुराद खान आहे न,
ही उते कमु कंदो आहे जिथे फ़ाइदो ॾिसंदो आहे, फ़ाइदो। मुराद तो पहाको ॿुधो आहे, कहिड़ो बाबा साईं? पेट न पाले कुत्तो धारे। बाबा साईं होशियार माण्हू आहियां, होशियार। सम्झी वियुसि त तव्हांजो इशारो कहिड़े तरफ़ आहे। मुराद जेके माण्हू पंहिंजे घर जो मसलो हल नथा कनि त उहे हिन ॻोठ जो मसलो छा हल कंदा? मुराद जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ कमु कंदे न त मां तोखे हर महीने माला माल करे छॾींदुसि। हुकुम कर बाबा साईं, करिणो छा आहे? सावल वारनि ते नज़र रख। बाबा साईं जासूसी करणी पवंदी? न, सिर्फ़ चापलूसी। बाबा साईं मां ॿिन्हिनि कमनि जो माहिर आहियां, रुॻो तव्हांजो शफ़क़त भरियो हथ असांजे मथां हुजे। अकबर खान ऐं सावल जे विच में जेका खिचड़ी पचे पई न, राति मूंखे हुनजी पूरी पूरी तफ़सील घुरिजे। मिली वेंदी बाबा साईं, मिली वेंदी। दिलावर खान तोखे पूरी तफ़सील मिली वेंदी। अल्लाह हवाई। काॾे छोकिरी? अम्मा मां पारस सां मिली अचां थी। तोखे घर में वेहण नथो अचे? एतिरो वक़्तु त घरनि में कैद हुयसि, मसे का आज़ादी मिली आहे, हाणे बि ॿाहिरि न वञण ॾींदी छा? चङो मोटण जी कजांइ। देरि कान कंदसि अम्मा। काॾे थी वञी? मुंहिंजी मर्ज़ी। हिते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। माठ करे हली घर में। तूं कॾहिं खां असांजो वॾो थी वियो आहे, असां ते हुकुम हलाइण वारो? हुकुम कोन थो हलायां, तोखे सम्झायां थो। हिन वक़्तु तुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरणु सही न आहे। मुंहिंजे लाइ सही ऐं ग़लति जा फ़ैसिला करण जी तोखे ज़रूरत नाहे। सही ऐं ग़लति जी पहचान मूंखे आहे। जेकर न तोखे सही ऐं ग़लति जी सुञाण हुजे हा त घरां निकिरी पंहिंजे लाइ मसला पैदा न करी हा। मूं मथां ज़बरदस्ती मड़ी वई न त ॿीहर मां ही घर छॾे हली वेंदसि। वञी करे अम्मा ऐं बाबा ऐं मामा खे ॿुधाए त सोणी छा थी चवे। वॾो आयो मूं ते हुकुम हलाइण वारो। हट परे, रस्तो छॾ। जेकर न बाबा हिन सां मुंहिंजो निकाह करायो त हिन ते काबू रखणु वॾी मुश्किल आहे। कोमल यकीन कर, मां हिते सोणी खे छॾाइण जे लाइ न आहियां। मां जॾहिं हिन घर में पहिरियों दफ़ो तव्हांखे ॾिठो, मूंखे तव्हां सां मुहबत थी वई। पोइ बार बार मां हिन घर में ईंदो रहियसि त तव्हां सां मुलाक़ात थिए, पर न थी सघी। पोइ अल्लाह साईं खां मां दुआ घुरी त अल्लाह साईं कीअं बि करे मूंखे महबूब जो दीदार करा। ऐं अॼु ॾिस, इहा मुंहिंजी दुआ जी क़बूलियत आहे त तूं मुंहिंजे साम्हूं बीठी आहीं। ही मूं पहिरियों आशिक़ ॾिठो आहे जेको पंहिंजी कैद ते ख़ुशि आहे। कोमल, जेकॾहिं तूं रोज़ ईअं मूंखे दीदार कराईंदी रहंदी त यकीन कर मां सॼी ज़िंदगी तो वटि कैद रहण जे लाइ तयारु आहियां। सालनि जी कैद खां पोइ बि तूं मुंहिंजे इक़रार जे बजाए इनकार ई ॿुधंदे, पोइ तुंहिंजो छा थींदो? प्यार ॾेई प्यार घुरी थो, हे फ़तही उस्ताद। आशिक़ नाहीं शायदि आहीं यार वॾो वापारी। कोमल, मां हिते वापार करण जे लाइ न आहियो जो प्यार जे बदिले प्यार घुरंदुसि। हर आशिक़ इहो ई चाहींदो आहे त हुनजो महबूब हुन सां मोहबत करे। हर आशिक़ इहो ई चाहींदो आहे त कीअं बि करे महबूब जो दीदार थिए, जेको तूं रोज़ कराइण जे लाइ हिते ईंदी आहीं। मां उन्हनि हज़ार आशिक़नि खां कई गुना बहितर आहियां जेके पंहिंजे महबूब जी हिकु झलक ॾिसण जे लाइ रस्तनि घिटियुनि बाज़ारुनि में रुलंदा रहनि था। मुंहिंजो महबूब त पाण मूंखे दीदार कराइण जे लाइ ईंदो आहे। मूंखां वधीक को ख़ुशनसीब आशिक़ हूंदो? तूं मुंहिंजो कैदी आहीं, पाण खे आशिक़ न सॾाए। हर आशिक़ महबूब जो कैदी त हूंदो आहे। आख़िर तूं चाहीं छा थो? तोखे, सिर्फ़ तोखे। पर मां तोखे न आहियां चाहींदी।
मां तोखां इहा घुर बि नाहे कई कोमल। मां तोसां नफ़रत कंदी आहियां, नफ़रत। इहो ख़्यालु पंहिंजे दिल ऐं दिमाग़ मां कढे छॾ त मां तोसां कॾहिं मोहबत करे सघां थी। कोमल, जेकॾहिं तुंहिंजे इन नफ़रत खे मां पंहिंजी मोहबत जो वेस पाराए पाण सां गॾु हितां न निकितसि त मां पंहिंजे पाण खे चाकर खान न सॾाईंदुसि। तोखे मूंसां मोहबत करणी ई पवंदी। जेकॾहिं तुंहिंजे इन पत्थर दिल खे मां पंहिंजे मोहबत जे पाणी सां मेड़ न कयो त पोइ मां चाकर खान न आहियां। कॾहिं वक़्तु हुयो अकबर खान त डूंगर खान जो तमामु वॾो नालो हुयो ऐं हर को माण्हू डूंगर खान जी इज़त कंदा हुआ ऐं अदब ऐं एतिराम सां हुनजो नालो वठंदा हुआ। अॼु मां उन ॻोठ जो अशरफ जी अखियुनि सां सी आयो आहियां। छा थो सम्झी मंसूर खान? इहे ॻोठ वारा हाणे पाण संभाले सघंदा? हिकु थी करे ताक़त जो मुज़ाहिरो कंदा या पाण में विड़ी करे मरी खपी वेंदा? अकबर खान, हाणे उन्हनि जो हिकु थियणु तमामु मुश्किल आहे। बाक़ी उहे कोशिशि कनि पिया त चाकर खान जी जाइ ते कंहिं ॿिए खे चङो मुड़ुसु रखियो वञे, पर चाकर खान जो नेमुल बदल ॿियो त को नथो थी सघे। पोइ ॿुधो आहे त सांवल जे मथां उन्हनि चङ मुड़सी जी पग रखी छॾी आहे। अकबर खान के जे सिर मथां पग रखण सां को चङो मुड़ुसु न आहे थींदो ऐं चङे मुड़ुसु थियण लाइ चइनि शयुनि जी तमामु अहम ज़रूरत हूंदी आहे। हिकु त पैसो हुजे ऐं ॿियो पावर हुजे। ताक़त सां गॾु एतिरी त पहुच हुजे जो हुनजी मथे ताईं ॿुधी वञे। चई सच थो, इहो सांवल डूंगर खान जो कमदार रही चुको आहे ऐं कमदार जी पहुच कमदारी थिए। अकबर खान पूरो अधु ॻोठ सांवल जा पेर कढण जे चकर में आहे ऐं इहा ख़बर त जाबिर खान खे पई न आहे त चाकर खान मरी चुको आहे। जॾहिं इहा ख़बर जाबिर खे पई न त जाबिर लॾो खणी वञी ॻोठ पहुचंदो। मूंसां ठा कनि पिया, सो बि लिखत में, ऐं मूं बि उन्हनि जे ॾाढो सख़्तु शर्त रखी छॾिया। ऐं पक सम्झ, जेकॾहिं सांवल जे ॻोठ जी कंहिं बि माण्हू शैतानगिरी कई, मुंहिंजा सिता त सांवल जी ॻीची पवंदा। इहे न अकबर खान जा शर्त। हाणे जेकॾहिं असां मां कंहिं बि सुभाणे अकबर खान जे शर्तनि जी भञकड़ी कई त असां में एतिरी साप न आहे जो असां अकबर खान जा इहे शर्त पूरा करे सघूं। सांवल खान, अकबर खान इहे शर्त इन करे वॾा रखिया आहिनि त जीअं असांजे ॻोठ मां को बि अॻिराई न करे। अमन क़ाइम बि तॾहिं रहंदो जॾहिं शर्त सख़्तु हूंदा। बाबा, असां सभिनी जी भलाई इन में आहे त शर्त मञी ठाह करे छॾियूं। सांवल खान, सुभाणे को माण्हू शैतानगिरी करे त पोइ अज़ालो त पूरे ॻोठ खे भरणो पवंदो न। इन करे ई त मूं तव्हांखे शर्त पूरा करण खां अॻु में सभिनी खे हिते घुरायो आहे त जीअं सलाह मसलत करे सघूं। जेसि ताईं तव्हां सभु मुतफ़िक़ नथा थियो तेसि ताईं कंहिं बि दस्तावेज़ ते का बि सही न कई वेंदी, न कोई अकबर खान सां को ठाह कबो। बाबा, हाणे जेकॾहिं असांखे हिते अमन प्रेम ऐं मोहबत सां रहणो आहे न, उहो त बाबा अने अकबर खान जा शर्त मञणा पवंदा पुट। बाबा, जेकॾहिं तव्हां शैताननि जी ॻाल्हि था कयो न, हर ॻोठ में ॿ टे शैतान आहिनि ई आहिनि। असां हिकिड़ो को शरीफ़ ॻोठ कोन्हे को बाबा। जेकॾहिं शैतानगिरी शुरू थी न त अकबर खान जे ॻोठ मां ई स्टार्ट थींदी। अकबर खान जो पंहिंजे ॻोठ जे मथां रोब ऐं वॾो दबदबो आहे। जेकॾहिं उते अहिड़ी का केरु ग़लती कंदो न, हुनजो साह निपूड़े कढी छॾी। बाबा, अहिड़ो रोब त सांवल खान खे बि रखणु खपे न। असांजो चूंडे विहारियो अथसि, को गप जो गुॾो कोन्हे, को इंगड़नि जो गुॾो कोन्हे, असां हुनखे खणी तख़्त ते विहारियो आहे। बाक़ी रही ॻाल्हि अकबर खान जी, अकबर खान असांजे साम्हूं आहे कहिड़ी शइ?
भला मूंखे इहो त ॿुधायो, इहो भला शख़्स आबलाए हुरमुज़ मां कोई बहरी जहाज़ किरास कराईंदो आहे या पेट्रोल जा अघ लाहींदो ऐं चाढ़ींदो आहे? भला जेकॾहिं ॻाल्हि ग़रीब थी वई न, छा कंदो असांखे अकबर खान? असीं पाण में मुतफ़िक़ थी वञो न। अदा दिलावर, चाकर खान जी का ख़बर पई? भाॼी सोट अकबर खान तरफ़ वियो, उतां वापसि न आहे मोटियो। पक सम्झूं था त सोट अकबर खान जी कैद में आहे। पोइ छा तूं एतिरो कमज़ोर थी वियो आहीं जो अकबर खान जी कैद मां तूं चाकर खे छॾाए बि नथो सघीं? मूंखे कमज़ोर करण वारो ॿियो केरु न, इहो सांवल खान आहे। मां अकबर खान मथां ज़ोर वधाईंदो वतां ऐं सांवल वते उन तां ठाह कंदो। मां पंहिंजे ॻोठ वारनि खे पाण तरफ़ सॾियां थो ऐं सांवल उन्हनि खे असांजे ख़िलाफ़ कंदो वते। भाॼी असांजा दुश्मन असांजे ॻोठ वारा बणिजी विया आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो, मां अकबर खान जे ख़िलाफ़ ताक़त खे किथां गॾु कयां? मां अॼु ई वञी अदा सां ॻाल्हायां थी। भाॼी तुंहिंजे ॻाल्हाइण सां को बि फ़र्क़ु कोन पवंदो, छो जो सांवल खान खे चङे मुड़ुस थियण जो वॾो शौक़ु आहे ऐं हाणे उन जो इहो शौक़ु सोढ चाकर ई ख़तमु करे सघे थो। अदा असांजो एॾो मुखालिफ़ बणिजी वेंदो, इहो त मां कॾहिं सोचियो ई न हो। भाॼी मां पाण परेशान आहियां, आख़िर सांवल खान असांजी एॾी मुखालिफ़त ते छो लही आयो आहे? हाणे छा थींदो अदा? तूं परेशान न थी भाॼी, अञा मां ज़िंदा आहियां। मां पंहिंजी आख़िरी साह ताईं सोट चाकर खान लाइ विढ़ंदो रहंदुसि। जे मारियो वञा न त पोइ मयार न ॾिजी। अलाह जी अमान में अदा, अलाह तव्हांजी मदद कंदो। सोट अकबर खान जे शर्त मञण खां पहिरियां पूरे ॻोठ वारनि खां एतबार वठणो पवंदो, जीअं सुभाणे को बि शैतानगिरी न करे सघे। वड़े पुट वाह, वड़े तारा गोल तारा हाणे ॻाल्हि करे वे। हाणे भला असांजो चङो मुड़ुस एतिरो को जॾो आहे फिरदो आहे या को वांदो आहे जो हर माण्हू जे सर जे मथां भलो सही रखंदो? भला इहो त ॿुधाए, असांजो ॻोठ भला को क़ुरानी आहे छा ॻोठ आहे? सभु शरीफ़ माण्हू बाबा, न को कंहिंखे लेना न को देना, पंहिंजो खाऊं पंहिंजो पीअं। बाबा सांवल खान, जेकॾहिं तूं चङो मुड़ुस थियो ई त पोइ चङो मुड़ुस थी ॾेखार। असां तोखे चूंडियो आहे, पर जेकॾहिं भला इहो हर माण्हूअ जे मथां क़ुरान मजीद भलो साईं सिपारा खयूं विच ते रखूं त पोइ तोखे पग पाराइण जी ज़रूरत कहिड़ी बाबा? बाबा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त पोइ सभु राज क़ुरान मजीद खणी अॾे अकबर साहिब खे ॾियूं आहे त सभु असांजा ॾोह माफ़ करे छॾिया। पोइ जेकॾहिं हिमत न अथई त पोइ छॾीसि। फुफड़, तव्हां बाबा सही था चओ। सांवल खान, तव्हां चङा आहियो, इहो सॼो बार तव्हांजे मथां थो अचे। जेकॾहिं बाबा वज़न नथा खणी सघो न, अञा वक़्तु वियो न आहे, तव्हांजा कुल्हा आज़ाद थी सघनि था। ठीकु आहे, त पोइ अकबर खान जा मां समूरा शर्त मञी उन शर्तुनि जे मथां वञी सही कयां। इन खां अॻु मां तव्हां सभिनी ते वाज़िह कयां त हीउ जेको तव्हां मुंहिंजो साथ था ॾियो, इहो क़दम खणो था, इहो ख़ौफ़ विचां न हूंदो पर दिलों हूंदो। मां हाणे तव्हां सभिनी खां उमीद थो कयां त तव्हां सभु हिन ॻोठ में हाणे अमुन ऐं अमान सां रहंदव, पर जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि अमुन जी भञकड़ी कई त उनखे बख़्शो न वेंदो, त पोइ उन्हनि जूं सभु बनियूं घर ॾिनाम करे ज़ब्त कंदासीं ऐं पोइ उन सभिनी मां अकबर खान जो शर्तुनि जो पूरा कंदासीं। अञा चाकर खान खे पंहिंजे कैद में केतिरो टाइम रखंदी आहे? मां त चवां थी हाणे उन मां हथ कढी छॾिस। जेका उन ग़लती कई हुई उन खां वधीक उनखे तूं सज़ा ॾेई चुकी आहीं। न अम्मा, मुंहिंजी सज़ा अञा ख़तम न आहे थी। थोरो सोच अम्मा, चाकर खान को मामूली माण्हू न आहे, हो हिकु ॻोठ जो चङो मुड़ुस आहे। खुदा न करे जेकॾहिं उनखे कुझु थी थो पवे ऐं हू मरी थो पवे ऐं पोइ इहा दुश्मनी सालनि ताईं हलंदी ऐं पलांदा में तुंहिंजे पीउ जे मथां बि हमिलो करे सघनि था। अलाह न कंदो त बाबा साईं मथां हू हमिलो कनि। इहा ॻाल्हि अणटर आहे अम्मा। जेकॾहिं असां हुन जे चङे मुड़ुस खे मारे था विझूं त हो बि असां जे कंहिं मामूली माण्हू खे कोन मारींदा, बल्कि हू बि असांजे ॻोठ जे चङे मुड़ुस मथां हमिलो कंदा। इन करे चवां थी त हुन मां हाणे असांखे हथ कढणु घुरिजनि। हू असांजे घर में दाख़िल थियो ऐं तूं असांजे घर में हुनखे क़ैद करे छॾियो। हिसाब त बराबरि थी वियो न, हाणे त छॾीसि न भला। ठीकु आहे अम्मा, राति बाबा सां वेही सलाह कंदासीं त चाकर खान खे छॾणु घुरिजे या न, या अञा उनखे क़ैद में रखणु घुरिजे।
जेकॾहिं तूं ज़िद तां लही वईअ न त मां तुंहिंजे पीउ खे मञाए वठंदसि। मां ज़िद ते न आहियां। चाकर खान खे सज़ा ॾियणी हुई उहा ॾेई छॾी। हाणे उनखे बाबा आज़ाद करे थो त मूंखे को बि एतिराज़ न हूंदो। चाची मूंखां त तव्हां समूरा हवालो था, पर तव्हां पंहिंजो हवाल त कोन ॿुधायो। छा हवाला ॾियूं? ही सभु कुझु तुंहिंजे करे त थियो आहे। जेकॾहिं मां निकिती हुयसि न घरां त तुंहिंजे भाउ जे करे निकिती हुयसि, ऐं तूं बि त मुंहिंजे मथां बार रखियो। इहो इल्ज़ाम मूं ते न हण, तूं मूंखे चयो हुयो। पाण में न विड़ो आहे मां, ही सभु लिखे जा लेख आहिनि। चाची अञा ताईं सिकू घर न आया आहियो। सॼो ॾींहुं ॿाहिरि उलंदो आहे या घर बि ईंदो आहे? घर मां ॿाहिरि निकिरंदो ई न आहियां मां। हाणे जेको ही मसइलो हले थो न, पाण में वतन था गॾिजाणियूं कंदा, इन करे रोज़ देर सां ईंदो आहे। चाची मां ॿीहर हुन तरफ़ वञा पई, पर चकर खान जी दिलि कोमल मथां अची वई ऐं हू हुन मथां मजबूर थी पियो। छोकिरी जे चकर में अची पंहिंजे खानदान जी इज़त मिटीअ में मिलाए छॾी। हर कोई ॻोठ जो माण्हू रेस जे नाले खां चिड़े थो। ॻाल्हि त ॿुध सोणी, छा भला कोमल एॾी ख़ूबसूरत आहे छा? एतिरी सुहिणी नाहे, पर हुन जे लफ़्ज़नि में जादू आहे। जेको बि हुन सां ॻाल्हाए थो हुनजो थी वञे थो। चवनि था त ॿाहिरे मुल्क मां पढ़ी आई आहे। हो त मां वॾी चालाक हूंदी, मर्दनि खे मुझाइण जो हुन वटि ॾाह हूंदो। अदा भेणीवा 1000 जो अटो अथई, मुर्गी बि वठी आया आहियां, इन में बूटियूं बि हूंदई। हा गे बि सुठो वठी आया आहियां, ख़र्च घणो थी वियो आहे। अदा हेरा, अदा हेरा। अरे अदा अदा छा तुंहिंजो वरी कहिड़ो सुठो मुंदो आहे, तूं खणी पक। अदा दर ते फ़क़ीर बीठा आहिनि। वो ख़ैरात खणी ॾीस न, दाहूं करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? वो ख़ैरात वारा फ़क़ीर न आहिनि। ख़ैरात वारा बि न आहिनि, पोइ बाक़ी दर ते छो बीठा, छा था घुरनि? चवनि था त असांजो रिछ तव्हांजे घर में घिड़ी आयो आहे, उनखे बूलो विझी ॿाहिरि वठी ईंदासीं। बकवास था कनि। बकवास कोन था कनि, चवनि था ये रिछ खे कढो था त सही आहे, न त अची झड़पी वठंदासीं। चई न दा खेरा त घर जी अची तलाशी वठनि, किथे आहे ते रिछ? ओ अधी चरी नथी, घर में गिरंदा न तुंहिंजे मुड़ुस खे बूलो विझी काईंदा, वो असांखे न चइजां। अरे रे मां तव्हांखे रिछ थो लॻां, इहा आख़िरी कसर रहियल ई सा बि पूरी कयव। पुट भली जेतिरो बि चवणो थो चयो, पर मूं ते को बि फ़र्क़ु कोन थो पए। अदा मुंहिंजा तूं रिछ नाही, पर हो नज़र खां झांवरा आहिनि न, तोखे रिछ सम्झी वठी वञनि त पोइ तोखे घर में ईंदे ॾिठो अथनि, हुननि खे पक थी विया त रिछ ई हो आहे। सभाई अंदरां मूंखे बंदूक त खणी ॾे। अदा वारा तोसां मज़ाक था कनि, तूं होश मां न निकिर। अदा नूर भटारे फ़क़ीर आहिनि। हा ये घणा फ़क़ीर न आहिनि, हिकिड़ो फ़क़ीर आहे टंडरे मोहम्मद खान मां, उन वीचारे जा 30,000 रहियल आहिनि। ॿियो 3 महीना उनखे डटा सटा ॼां बि थो, सहकंदो अची ते लथो हूंदो। 30 मूंखे ॼणा न आहिनि, हुनखे छॾणा न आहिनि। अदा भेणिया तूं सही थो चईं, तांजो नाहे सफ़ा अदे हेरे वांगुरु मुहांडो अथसि, खुथल कोट पातल अथसि। मुंहिंजे मुहांडे मां त चवां थो अकबर खान इन दुश्मनी खे हिते ई ख़तमु कयो त बहितर थींदो, ऐं चाकर खान खे आज़ादु करे उन सां भाकुर पाए हिकु थी वञे। मंसूर खान, चाकर खान हिन सीने मथां एतिरा त ॾुख ॾिना आहिनि जो हुन सां भाकुर पाईंदुसि त ही सीनो ॾुखंदो। उन सां भाकुर पाए हिकु थियण जो त सवाल ई पैदा न थो थिए। उन जे अंजाम जो आख़िर तव्हां छा सोचियो आहे? छा उन्हनि खे मारींदो, खारींदो या छॾे ॾींदो? इहो चाकर खान जॾहिं बि मूंखे हथु आयो न त हुनजो टंगूं भॼी हुनखे अपाहिज बणाए छॾींदुसि, पोइ ज़िंदगी ख़ैरात में ॾेई हथु कढी छॾींदोसांसि, जीअं हुनजी ज़िंदगी सभिनी जे लाइ इबरत जो निशान हुजे। अकबर खान अञा बि तस्लीम कोन था कयो त चाकर खान तव्हांजी कैद में आहे। तूं अलाए कहिड़ी मिटीअ मां ठहियल आहे मंसूर खान। तोखे मां बार बार ॿुधाए चुको आहियां त चाकर खान जो न मूं वटि ॾिस आहे न पतो। बाक़ी हाणे मूंखे थोरो थोरो शक पए थो
त चाकर खान खे सावल गुम करायो आहे सिर्फ़ु इन करे त जीअं हुन जी पग पाए सघे इहो प्लान ठाहियो आहे सावल। जेकॾहिं चाकर खान जी ॻोल्हा करणी अथई त वञी सावल वटि कर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।